गैर कानूनी परडेहन के दिनल मोहलत खत्म, कैंपुन में मुंतकली शुरू। गैर कानूनी तौर रहंदड़ परडेहन खिलाफ ग्रैंड ऑपरेशन। कराची के मुख्तलिफ इलाकन में गैर कानूनी परडेहन खिलाफ क्रैकडाउन। सोराब गोट, चंचाल गोट ऐं मच्छर कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में सर्च ऑपरेशन। गैर कानूनी तौर तरसल 35 खां वधीक अफ़गानियुनि खे गिरफ़्तार कियो वियो। SSP ओभर जो चवण आहे त गिरफ़्तार अफ़गानियुनि खे हाजी कैंप मुंतकिल कयो पियो वञे। डेड लाइन जी आख़िरी दिहाड़े ते 21,000 अफ़गान शहरी तोड़खाम जे रस्ते अफ़गानिस्तान वापस मोची विया। सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणो नज़रसानी केस में दिफ़ा वारी वज़ारत ऐं IIB जूं दरख़्वास्तूं वापस वठण जे बुनियाद ते ख़ारिज करे छॾियूं। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ सर मार्क्सना त ॼाणण चाहियूं था त फैज़ाबाद धरणे जो मास्टर माइंड केरु हो। अबसार आलम पंहिंजे बयान में दिफ़ा वारी वज़ारत जे हिक मुलाज़िम ते संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। छा हाणे बि अव्हां नज़रसानी दरख़्वास्त वापस वठण चाहियो था? अटॉर्नी जनरल चयो त इल्ज़ामनि ते असां फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ी आहे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त अबसार आलम फैज़ाबाद धरणे वक़्तु छा हो? अटॉर्नी जनरल जवाब ॾिनो त फैज़ाबाद धरणे वक़्तु अबसार आलम पैमरा जो चेयरमैन हो। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी निगरान हुकूमत ते तरक़ियाती कम न कराइण ते सख़्त तनक़ीद। संदसि चवण आहे त ख़बर नाहे केरु बेवकूफ़ी ज़रिए आम माण्हुनि खे सज़ा ॾेई रहियो आहे। निगरान हुकूमत जा कुझु माण्हू इफ़्तिताहुनि जो शौक़ पूरो करण में रुधल आहिनि। सिंध बजट में तरक़ियाती रिथाउनि लाइ 735 अरब रुपया रखियल हुआ। बरसातुनि सबबि रोड ऐं स्कूली इमारतूं तबाह आहिनि। पैसा मौजूदु आहिनि पर कमु न पियो करायो वञे। रिथाउनि लाइ रुपयो बि रिलीज़ नाहे कयो वियो। मुराद अली शाह, इम्तियाज़ शेख, सरदार शाह, सईद गनी ऐं ॿियनि जी बिलावल हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस। निगरान हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन खां बिना देर तरक़ियाती कम शुरू कराइण जो मुतालबो। संदसि चवण आहे त इंशाअल्लाह ईंदड़ आम चूंडुनि में PP कामयाबी माणींदी। सिक्योरिटी फोर्सेस जो ज़ोब वारे इलाइक़े में ऑपरेशन, 6 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस पारां ॻुझे इत्तला ते ज़ोब जे इलाइक़े संबाज़ा में ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। दहशतगर्द फोर्सेस ख़िलाफ़ कार्रवाइनि में मुलविस हुआ। गज़ा ते इसराइली फ़ौजी वेशियाणी बमबारी जारी। इसराइल जे हमले सबब जबालिया कैंप मुकम्मल तौर तबाह। औरतुनि ऐं ॿारनि समेत 100 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। अंग 9,000 खां वधी वियो। शहीद थियलनि में 3,612 ऐं 1,800 औरतूं बि शामिल। इसराइल जे फौज पारां हमास जे कमांडर इब्राहिम बियारी के मारण जी दावा। इसराइली फौज जे तर्जुमान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जमालिया कैंप ते हमलो हमास जे कमांडर जे मौजूदगी जे इत्तला ते कयो वियो। हमले में हमास जो कमांडर इब्राहिम बियारी मारिजी वियो आहे। इब्राहिम बियारी हमास जे जबालिया कैंप बटालियन जो कमांडर हो। इब्राहिम बियारी 7 अक्टूबर ते इसराइल ते थियल हमलनि में बि मुलविस हो। हमास जो ईंदड़ कुछ ॾींहनि में वधीक यरगुमालियुनि खे आज़ाद करण जो ऐलान। हमास जे तर्जुमान अबू उबैदा जारी कयल बयान में चयो आहे त ईंदड़ कुछ ॾींहनि में वधीक यरगुमालियुनि खे आज़ाद कयो वेंदो। गज़ा में इसराइल सां 3 मुहाज़नि ते जंग जारी आहे। शुरूआत हाणे थी आहे। असांखे घणो कुझु करणो आहे। असां वटि हिन वक़्तु बि केतिरा ई मनसूबा आहिनि। गज़ा जे दुश्मननि खे इबरतनाक निशानो बणाईंदासीं। नेतन्याहू ऐं इसराइल जा ॿिया अॻवान जंग जी पुॼाणी ते गोॾा खोड़ींदा। गज़ा जी जंग इसराइली रियासत जो ख़ात्मो हूंदी। फ़लस्तीनियुनि सां हिक जे इज़हार लाइ सेनेट मां ठहराव मंज़ूर। इसराइली जारियत जी मज़म्मत। ठहराव में चयो वियो आहे त होलोकॉस्ट खां पोइ कंहिं बि रियासत अहिड़ो क़त्लाम ऐं जंगी ॾोह नाहिनि कया। इसराइली जारियत बंदि करण जो मुतालबो।
ठहराव लीग के सेनेटर सागदार पेश कयो। निगरान पढ़े वजीर जलील अब्बास जिलानी जो चवण है त सभिनी जो फर्ज है त फलस्तीनी अवाम की मदद कन। फलस्तीन जी सूरत हाल पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे लाइ ॻणतीअ जोगी आहे। थुल वेझो बंगलाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में उस्ताद ऐं संदसि पुट मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। ॻोठ मसूल आशारी वटि कार सवार हथियारबंदनि प्राइमरी उस्ताद बंगल बंगलाणी ऐं संदसि पुट फारूक अहमद खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, पुलिस जो बयानु। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत फातिमा फरलो क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे वधीक 7 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। मुख्य जवाबदार असद शाह, फयाज़ शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे अदालत में पेश कयो वियो। सरहाड़ी रेलवे स्टेशन ते कराची खां लाहौर वेंदड़ मालगाॾी वॾे हादसे खां बची वई। मालगाॾी जे 5 नंबर बोगी खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी वियो। बाहि लॻण खां पोइ मालगाॾी जी हिकु बोगी खे इंजण खां धार करे वधीक नुक़सान खां बचायो वियो। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम भरिसां 14 ॾींहं अॻु क़त्ल थियल ॿारड़े जो क़ातिल संदसि पीउ निकितो। पुलिस मिलत गार्डन वासी ॿारड़े अमान जे वालिद आमिर अहमद खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतराफ़। नवाबशाह पुलिस पारां औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एसटीपी कारकुननि जा मुज़ाहिरा ऐं धरणा। हैदराबाद, कोटड़ी, जैकबाबाद, रतोदेरो, ठठो, बाडरे, मातली, मटियारी, मेहर, झुड्डो, सिजावल, उमरकोट, कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। सखड़नि में एसटीपी कारकुननि जो क़ौमी शाहराह ते धरणो। पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में चकरियो। पुलिस केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। फरीदाबाद भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। हथियारबंद 35 वरियनि जे पुनहल छाबरो खे क़त्ल करे फरार थी विया। वाक़े जो इतला बावजूद पुलिस न पहुती। मक़तूल जो लाश वाक़े वारे हंधि पियल। चूनको भरिसां नारा केनाल में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणनि मां हिकु ॼणे जो लाश हथ अची वियो। 3 ॾींहं अॻु शादी काज में वेंदड़ ॻोठ छबड़ शहरवासियुनि जी ॿेड़ी नारा केनाल में ऊंधी थी पई हुई। ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 11 ॼणा ॿुॾी विया, जिन मां 5 ॼणनि खे बचायो वियो हो ऐं 6 ॼणा ॿुॾी विया हुआ। टोबन अॼु ॿुॾी वियलनि मां हिकु ॼणे बख़्श अली शर जो लाश कढी वरितो। ॿियनि जी ॻोल्हा जारी। दादू में 5 मोड़ वारे इलाइक़े में गुम थी वियल नीगर जो शाख मां लाश हथ अची वियो। गुज़िरियल ॾींहुं नीगर रहमान मला गुम थी वियो हो, जंहिंजो अॼु ख़ुदाबाद शाख मां लाश मिलियो। पुलिस मूजिबि नीगर जी गुमशुदगी जी एनसी दाख़िल कराई वई हुई। छाछरो वासी नौजवान जो कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े मां फाहो खादल लाश हथ। नौजवान मारू मेघवाड़ क्लिफ्टन 3 तलवार भरिसां हिकु घर में बोरची तौर मुलाज़िमत कंदो हो। नौजवान जो सर्वेंट क्वार्टर मां फाहो खादल लाश मिलियो। फिरियर थाणे जी पुलिस लाश तहवील में वरितो। वारसनि मूजिबि मारू कराची में मज़दूरी कंदो हो। ओचितो राति जो फ़ोन ते ॿुधायो वियो त हुन अपघात कयो आहे। खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ सालारी में शादी काज में फायरिंग दौरान मुबैना गोली लॻण सबबि नींगरी मारिजी वई। गोली लॻण सबबि 8 वरियनि जी नवीदा धीउ हामिद लाशारी फौत थी वई। लाश अस्पताल मुंतक़िल।
दाद लगारी भरसा 4 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल 2 औरतूं फोत थी वियूं। ॻोठ घवर पताफी में मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर विच में टक्कर जे नतीजे में मस्मात आसियत कायम पताफी ऐं नौजवान सद्दाम पिताफी ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन मां 2 औरतुनि रहीम यार ख़ान अस्पताल में दम ॾिनो। नौजवान सद्दाम पिताफी जी हालत बिगड़ती जोगी करार। झंडोमरी में प्यारो लुंड टंडोल हज़ार रोड ते मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टक्कर। एक ॼणो फौत, एक ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार ॻोठ बचल ख़ासखेली वासी नौजवान अब्बास ख़ासखेली फौत थी विया। इम्तियाज़ शाह सख़्त ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुती जो लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सीता रोड जी बाहिम्मत माज़ूर न्याणी अक्सा लांघा जे हवाले सां आवाज़ टीवी ते रिपोर्ट हलण खां पोइ अमरीका में रहंदड़ सिंधियुनि तरफ़ां संदसि सहायता जो ऐलान। सिंधी कुटुंब पारां अक्सा जी तबाह थियल घर जी मरम्मत में मदद। संदसि चेकअप तोड़े किताबनि ऐं ॿिए सामान लाइ रक़म फ़राहम करण जी ख़ातिरी। न्यूयॉर्क में रहंदड़ गुमनाम सिंध ॼाई पिणु अक्सा लांघा लाइ रक़म ॾियारे मोकिली। ऐं सिंध जे अमर रागी भगत कंवर राम जी 84 वरसी मल्हाई पई वञे। रुख रेलवे स्टेशन ते भगत कंवर राम जी वरसी तक़रीब। सिविल सोसाइटी अदीबनि ऐं इलाइक़े वासियुनि जी शिरकत। ॾिया ॿारे अमर रागी खे भेटा पेश। कराची प्रेस क्लब में बि तक़रीब दौरान कंवर भगत राम जे यादि में ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई वई। ऐं पिंगलियो भरसा लाड़ जे लाल समन सरकार जे उर्स जूं तक़रीबूं जारी। मुल्क जे कुंड कुर्छ मां हज़ारे ज़ाइरीन जी आमद। मेले में सिंध जे सभ खां वॾे उठनि जी पिड़ी लॻाई वई। सिंध ऐं पंजाब जे वापारियुनि पारां उठनि जो विकिरो ऐं ख़रीदारी जारी। घोड़नि जी डोड़ ऐं मल्ह जा शानदार मुक़ाबला बि कराया विया। मौत जो खूह, सर्कस, मैजिक शो ऐं राग रंग जी महफ़िल पिणु मुनक़िद कई वई।